नौशर फिरोज मां एम जफर तगर की ख़बर मुताबिक एडिशनल डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज सदाम हुसैन मेमण पंहिंजे ऑफिस में एक हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त ज़िले डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज मोहम्मद अरसलान सलीम की अगवानी में ज़िले में गैर कानूनी सरगर्मियों के रोकण लाइ ऑपरेशन जारी है। उन मौके ते हुन अॼु थींदड़ ऑपरेशन बाबत ॿुधायो त मोरो वेझो गैर कानूनी सिगरेटन की एक वॾे कंसाइनमेंट ज़ब्त कई वई है। ही एक ऑपरेशन हो जो ज़िले इंतजामिया पारां FPR टीम ऐं सिक्योरिटी इदारनि की मदद से कयो वियो हो। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत गैर कानूनी सिगरेटन ते पाबंदी लगाए छॾी आहे। ज़िले इंतजामिया के गैर कानूनी सिगरेटन के विक्रे खिलाफ कार्रवाई करण जो अख्तियार पिण ॾिनो वियो आहे। उन सिलसिले में एक ऑपरेशन कयो वियो आहे जंहिंमें न रुगो वॾे मिक़दार में गैर कानूनी सिगरेट ज़ब्त कया विया आहिनि पर सिगरेट ठाहिण में इस्तेमाल थींदड़ चांदी जो पेपर भी हथ कयो वियो आहे। गैर कानूनी सिगरेटन जो तइदाद 75 कार्टन है। उन खां अलावा चांदी के कागज़ जा 9 क्रेट हथ कया विया आहिनि जिन जी कीमत लगभग 8.8 करोड़ रुपया है। अड़े ऑपरेशन जो मकसद गैर कानूनी सरगर्मियों में मुलविस अंसरन की हौसला शिकनी करना है। उन सां गॾु इहो क़ौमी ख़जाने के नुक़सान खां बचाइण आहे। डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज मोहम्मद अरसलान सलीम की सरबराही में ज़िले इंतजामिया उनके बिल्कुल बर्दाश्त न कंदी। हुन सभिनी मीडिया के नुमाइंदनि ऐं अवाम की अपील कई त अहिड़ियुनि शयुनि जी निशानदेही कनि जेके गैर कानूनी ऐं मुल्क लाइ नुक़सानकार आहिनि ऐं उन्हनि खे पकड़ण में ज़िले इंतजामिया की मदद कनि।